केतरा साईं जा लक़ब अलक़ाब आहिनि पर हिकु लक़ब अहिड़ो आहे जेको साईं खे पाण खे पसंदि हूंदो छो पसंदि हूंदो हो उहो लक़ब मुंहिंजा दोस्त हुज़ूर अलैहिस्सलाम वस्सलाम पाण ॾिनो आहे जंहिंखे मुंहिंजा दोस्त अबू तुराब सॾींदा तुराब चइबो मिटी जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि आली जी सुकी जेकी अॼु साल त उन्हनि खे ख़बर हूंदी जेके अभी ॼाणंदा उनखे ख़बर आहे मिटी जा ॿ क़िस्म आहिनि तावली थुली सां मुंहिंजा तोते वारी सां तीन चइबो आहे मिटी आली खे टुकड़ वारी ताक़त तंहिंखे चइबो आहे तुराब यानी सुकी मिटी खे वलाइका मुंहिंजा दोस्त ईअं न सम्झो त तारीख़ जी ॻाल्हि आहे सही बुखारी में हदीस आहे रावी मुंहिंजा दोस्त सहल बिन साद رضي الله تعالى عنه روايت كيا قال الصلاة والسلام جيتم ملائكة إلى سيدنا حضرت إمام علي المرتضى شیخ خدا کرم الله تعالى وجهه الكريم گھر میں سونے محبوب آقا علیہ الصلوۃ والسلام تشریف وٹھی ویا تو مجھے محبوب جن دروازے میں داخل थियो सड़की इन जो नालो बताई मुंहिंजा दोस्तो किंजो नालो वतो वियो घर में केर हूंदो मुंहिंजा दोस्त जन्नत जे नौजवाननि जा सरदार सैयद शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन हुमा रैहानताय मिन दुनिया और मुझे महबूब मुझे हसन व हुसैन जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि यानी आका अलैहिस्सलातु वस्सलाम घर में आया त पंहिंजी पाक न्याणी जो नालो वतन अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा सलामुल्लाह अलैहा जी बाबा जी हुजूर जी आका जी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए अम्मा साथ नालो वठी करे महबूब फरमानो जो सुनो अली जो सुनो प्यार किथे अम्मा साथ के बाबा ए अल्लाह जा रसूल या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हियर तशरीफ खाई करे मस्जिद शरीफ में आए तो मुझा दोस्त